दिल बारे में पढ़ंदासीं। हार्ट, ठीक है। हार्ट हिन जे लाइ MCQs अथव पंप स्टेशन ऑफ आवर बॉडी। पंप स्टेशन ऑफ आवर बॉडी, असांजे जिस्म जी पंप स्टेशन, जिथे छा थींदियूं आहिनि, शयूं पंप थींदियूं आहिनि। सॼे जिस्म ॾे रत पंप थींदी आहे, इन जे करे असां हिनखे चवंदा आहियूं पंप स्टेशन ऑफ बॉडी, असांजे जिस्म जी पंप स्टेशन। दिलि जेका आहे खॿे पासे ॾांहुं, लेफ्ट साइड ॾांहुं हूंदी आहे, सॼे पासे ॾांहुं बि आहे। दिलि जो कमु छा आहे? रत पंप करणु। पंप द ब्लड टू होल बॉडी, सॼे जिस्म ॾांहुं पंप करणु छाखे? रत खे। रत खे दिलि पंप कंदी आहे। दिलि में जेके रॻूं दिलि खां रत जिस्म ॾे खणी वेंदियूं आहिनि उन्हनि खे आर्टरी चइबो आहे। आर्टरी MCQs अथव त फ्राम हार्ट, दिलि खां टू बॉडी, जिस्म ॾांहुं। हिननि जो रंग ॻाढ़ो हूंदो अथव, हिननि में ऑक्सीजन हूंदी आहे, तंहिंजे करे हिननि जो रंग ॻाढ़ो हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं ॿी जेको आहे वरी, जेके जिस्म खां दिलि ॾे मोटी थियूं अचनि उन्हनि खे चइबो आहे वेन्स। इहे वरी फ्राम बॉडी वापसि अचनि थियूं, ठीकु आहे, टू हार्ट, दिलि ॾांहुं। इन्हनि जो जेको रंग आहे उहो रंग कलर आहे मोस्टली तव्हांखे ग्रीन या ब्लू नज़र ईंदो। ब्लू ईंदो आहे छाजे करे? त इन्हनि में कार्बन डाइऑक्साइड ॻच हूंदी आहे, मोटियूं थियूं अचनि, कार्बन डाइऑक्साइड खयूं थियूं अचनि, ठीकु आहे, इन जे करे इन्हनि जो रंग ब्लू थींदो आहे। दिलि, हे बि MCQs आहे। दिलि 1 मिंट में 72 दफ़ा धड़कंदी आहे, बीट्स कंदी आहे। 1 मिंट में दिलि 72 दफ़ा धड़के थी। दिलि जी साइज़ जेका आहे फिस्ट जेतिरी आहे, फिस्ट साइज़ माना मुठ जेतिरी तव्हांजी मुठ आहे न, इंसान जेकॾहिं मुठ बंदि करे थी, ईअं मुठ एतिरी जेका साइज़ दिलि जी थिए थी पई, ठीकु आहे, हिन जी साइज़ मुठ जेतिरी आहे। इहे मेजर MCQs थिया। दिलि खे पंप स्टेशन चइबो आहे। दिलि खॿे पासे ॾांहुं हूंदी आहे। दिलि रत खे पंप कंदी आहे सॼे जिस्म ॾांहुं। दिलि में जेके आर्टरीज़ हूंदियूं आहिनि उहे दिलि खां जिस्म ॾे रत खणी वेंदियूं आहिनि, उन्हनि जो रंग ॻाढ़ो हूंदो आहे, उन्हनि में ऑक्सीजन हूंदी आहे। ऐं ॿिए वरी जेके जिस्म खां दिलि ॾे रत खणी ईंदियूं आहिनि उन्हनि खे वेन्स चइबो आहे। उहे जेको आहे रंग जूं सायूं या तव्हांखे ब्लू नज़र ईंदियूं आहिनि, उन्हनि में कार्बन डाइऑक्साइड हूंदी आहे। दिलि 1 मिंट में 72 दफ़ा, साइज़ मुठ जेतिरी आहे, ठीकु आहे। गुल घुञे।